खबर शामिल कंदासीं अवांखे अपडेट कंदासीं। ठट्टो मां अवां खबर पहुचाईंदासीं जिते गुझो भरिसां फुटबॉल क्लब के कोच की अॼु तदफीन कई वेंदी। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया, अवांखे अपडेट कयूं पिया। गुझो भरिसां हादसे में फौत थी वियल फुटबॉल क्लब के कोच निसार चांग की मकली कब्रिस्तान में तदफीन थींदी। गुज़िरियल ॾींहुं धाबर जे मैच खेॾी मोटंदड़ रांदीगरनि जी सुजुकी कल्टी थी पई हुई, जंहिंजे नतीजे में फुटबॉल क्लब जो कोच फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, अवांखे अपडेट कयूं पिया रोड हादसे बाबति। ठट्टो मां अवां ख़बर पहुचायूं पिया। गुझो भरिसां फुटबॉल क्लब जे कोच जी अॼु मकली कब्रिस्तान तदफीन थींदी। कोच निसार चांग जी मकली कब्रिस्तान में तदफीन कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। गुज़िरियल ॾींहुं धाबर जे मैच में खेॾींदे मोटंदड़ रांदीगरनि जी सुजुकी कल्टी थी पई हुई, जंहिंजे नतीजे में ही हादसो पेश आयो। अवांखे अपडेट कयूं पिया। गुझो भरिसां हादसे में फौत थी वियल फुटबॉल क्लब जे कोच निसार चांग जी मकली कब्रिस्तान में तदफीन कई वेंदी। अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया, अवांखे अपडेट कयूं पिया। फुटबॉल क्लब जे कोच निसार चांग जी तदफीन अॼु कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, अवांखे अपडेट कयूं पिया। गुझो भरिसां फुटबॉल क्लब जे कोच जी अॼु तदफीन कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फुटबॉल क्लब जे कोच निसार चांग जी अॼु तदफीन मकली कब्रिस्तान मां कई वई आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे ठट्टो मां KT न्यूज़ जे रिपोर्टर महबूब ब्रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी अफ़सोसनाक कल वारे हादसे में जो सुस्ती कट्टी थियण जे करे रांदीगर जेके दाबेची खां जश्न आज़ादी जी टूर्नामेंट खां वापसि अची रहिया हुआ फुटबॉल टूर्नामेंट मां, त गुझो भरिसां जेको अफ़सोसनाक हादसो पेश आयो, जंहिंमें तॾे ते KT न्यूज़ जे रिपोर्टर मुंहिंजे यानी महबूब ब्रोही जे मासात गुलाम कादिर ब्रोही तॾे ते फौत थी वियो हो। पर इन अफ़सोसनाक हादसे में चांग बिरादरी जा जेके नौजवान आहिनि उनमें कोच निसार चांग समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, रांदीगर ज़ख़्मी थी पिया हुआ। उनमें काल शाम जो निसार चांग उहो बि फौत थी वियो, जेको इन मैच जो कोच हो ऐं हुन शानदार रांदि जो बि मुज़ाहिरो कयो हो। उनजी अॼु सुबुह आहे उनजी जेका ठटे शहर जे लॻ ॻोठ चांग जेका पुनू चांग मां उनजी जेको लाश मड़ निसार चांग जो तदफीन लाइ कयो वियो, त हर अख आली हुई ऐं सोगवारी सूरताल छाइजी वई। उनजी जनाज़े निमाज़ ठटे शहर में अदा करण खां पोइ उनजी मकली जी तारीख़ी कब्रिस्तान में उनजी तदफीन कई वई आहे। जॾहिं त जेके 3 रांदीगर आहिनि उन्हनि जी हालत अञा गणती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिंमें फौत थियल जेको रांदीगर आहे निसार चांग, उनजो भाउ आहे सूरज चांग ऐं उनजो सौट आहे इनाम चांग ऐं उन सां गॾोगॾु उनजो ॿियो सौट आहे दिलावर चांग। उहे 3 ॼणनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे कराची में दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं हिन अफ़सोसनाक वाक़े में 2 रांदीगरनि जे फौत थियण ऐं 3 जी सख़्त गणती जोगी हालत में अस्पताल में दाख़िल हुजण जे करे ठटे शहर में सोगवारी सूरताल ऐं अफ़सोसनाक वाक़ियो गुज़िरियल ॾींहुं पेश आयो हो, जंहिंमें जश्न आज़ादी जे सिलसिले में दाबेची में फुटबॉल टूर्नामेंट मैच खेॾण खां पोइ टीम जा रांदीगर सुस्ती में वापसि अची रहिया हुआ, त टायरा टुटण सबबि गाॾी कटी थी पई, सुस्ती कटी थी पई, जंहिंजे नतीजे में हिकु नौजवान जेको रांदीगर गुलाम कादिर ब्रोही, जंहिंजी शादी 2 महीना अॻु में थी हुई, अफ़सोसनाक वाक़े में हू मौक़े ते फौत थी वियो। जॾहिं त ॿियो रांदीगर जेको निसार चांग आहे उहो काल्ह शाम जो फौत थी वियो, जंहिंजे मड़ राति देरि सां ठटे पहुचण खां पोइ अॼु सुबुह हुनजी तदफीन कई वई आहे। अफ़सोसनाक वाक़े में 2 रांदीगर ठटे जा जेके आहिनि अजल जो शिकार थी चुका आहिनि। 3 जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे, जेके कराची जे अस्पताल में ज़ेर इलाज आहिनि। जी महबूब ब्रोही, अपडेट करण लाइ अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं पिया। फुटबॉल क्लब जे कोच निसार चांग जी अॼु मकली कब्रिस्तान में तदफीन कई वई आहे। गॾोगॾु फुटबॉल क्लब कोच जे सोट जी हालत बि गणती जोगी ॿुधाई पई वञे ऐं संदसि भाउ सूरंग चांग जी बि हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे।